يا كلمات الغدور إن هي إلا حياتنا الدنيا نموت ونحيا وما نحن بمبعوثين إن هو إلا رجل افترى على الله كذبا وما نحن له بمؤمنين قال رب انصرني بما كذبون قال عما قليل ليصبحن نادمين فأخذتهم الصيحة بالحق فجعلناهم غثاء بعدا للقوم الظالمين ثم أنشأنا من بعدهم قرونا آخرين ما تسبق من أمة أجلها وما يستأخرون اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وصحبه أجمعين मदरसे जे तरफ़ां आहे जो तालीमी इदारो तव्हांजे शहर में घणनि सालनि खां पुराणे ज़माने खां हलंदो अचे थो। तव्हांजे हिन तालीमी इदारे इहा ॻाल्हि तव्हांखे हिते सम्झाई वञे थी। किथे बि कंहिं बि जाइ ते तालीमी इदारे में हिन क़िस्म जो सबक़ न मिलंदो। हिकिड़ो इहो फ़ाइदो आहे। ॿियो हिन जेको दुनिया जे जहान में इंसानियत मिलण खां बाद नतीजे जे तौर ते हासिल थींदो, उहो नतीजो निकिरंदो मरण खां बाद, ऐं आख़िरत में उहा शइ ॾिसण में ईंदी। अलाह तबारक व तआला तव्हांखे असांखे यकीन मुल्क अता फरमाए जो असां दुनिया जे जहान में रही करे आख़िरत जो बि इंतज़ाम करियूं। ऐं असुल मक़सदु उहो ई आहे। हिन दुनिया में माण्हू ॾुखियो सुखियो वक़्तु गुज़ारे वेंदो, आख़िरत जी इज़त अलाह ताला था फरमाए। इज़त असुल कंहिंजी आहे, क़ुर पाक थो फरमाए पर इन्नल इज़त लिल्लाह, इज़त अलाह जी आहे जंहिं सारी काइनात खे पैदा कयो, रिज़्क़ ॾिनो, वजूद जे दौलत खां बाद बक़ा जो बंदोबस्तु कयो। इन्नल इज़त लिल्लाह वल रसूल ही, अलाह जे रसूल जी इज़त आहे जंहिं दुनिया जे जहान खे अचे हिदायत जो सबक़ ॾिनो, अलाह सां तालुकात दुरुस्त करण जी तालीम सेखारी। इज़त अलाह जी, इज़त रसूल जी, वरी मोमिनीन, ऐं इज़त आहे मोमिननि जी जिन अलाह रसूल जी ताबेदारी करे पंहिंजे दुनिया में बि ऐं आख़िरत में बि इज़त हासिल कई। अलाह तव्हांखे असांखे बि मुंहिंजा जी इज़त नथी। मुंहिंजा अज़ीज़ो, 100 लख नबियनि जो गुज़रियो आहे। रब तबारक व तआला हर वक़्तु पंहिंजे उन क़ौमुनि ते एहसान फरमायो, हिदायत जो इंतज़ाम कयो, पर हिन क़िस्म जी आयत 100 लख नबियनि जे तालीम में ऐं तहज़ीब में ऐं तरबियत में न आई जो अलाह ताला कंहिं उम्मत वारनि खे इहो लफ़्ज़ बि चवे, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा वइन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिन मुबीन। इहा आयत इन अंदाज़ वारी कंहिं नबीअ जे उम्मत ते नाज़िल न थी आहे जेका हिन उम्मत जे लाइ आई। हिन क़ुर पाक में आहे छाथो फरमाए, लक़द मन्नल्लाहु, लाम कसम जे माना में आहे, कसम जहिड़ी ॻाल्हि, पकी ॻाल्हि त अलाह ताला थोरो कयो आहे मोमिननि ते। मोमिन उहे आहिनि जेके चवनि था ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु। मोमिन इन शब्द खे चइबो आहे। पोइ इहो मोमिन पंहिंजे इस्लाम सां गद्दारी न करे, अहिड़ो लफ़्ज़ न ॻाल्हाए जंहिं लफ़्ज़ सां कलमे जी माना ज़ायो थिए। अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइबा त पंहिंजे ईमान खे हुन ते बाह कयो। अलाह ताला ईमान सलामती बख़्शे। 4 शयूं आहिनि इज़त वारियूं, अलाह, क़ुरान, काबो, रसूल। असांखे मरकज़ी नुक़्तो इबादत जो बैतुल्लाह शरीफ़, काबो शरीफ़ ॾिनई। ऐं रब ताला जो एहसान आहे जो असांजे सईदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुर पाक नाज़िल कई। उहो क़ुर जेको अर्शनि जे मथां पढ़बो हो, आसमाननि में पढ़बो हो, उहो क़ुर अॼु इंसान ज़ात जे ज़ुबान ते मदरसनि में, जलसनि में, नंढड़नि ॿारनि ते, जवान मर्दनि ते, ओड़नि औरतुनि जे ज़ुबान ते उहो क़ुर शरीफ़ जारी आहे। इहो अलाह जो एहसान जेको अज़ल में, जेको दहर में, जेको सरमद में रब ताला पाण कुदरत सां पढ़ंदो हो, उहो क़ुर असांखे पढ़णु सेखारी। ॻाल्हि हुई अलाह ताला जो एहसान, रब जा सभु एहसान आहिनि, पर पाण हिते जेको बयानु फरमाई
उन जी माना थी कजे लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम जॾहिं उथारी उन्हनि में रसूल वॾो रसूलन मिन अनफुसिहिम इन्हनि जे जिंदुनि मंझां इन्हनि जे इंसान ज़ात मंझां वॾो रसूल उथारी सो 4 कम पियो करे यतलू अलैहिम आयातिही व यज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत 4 शयूं तिलावत पियो करे क़ुर जी व यज़क्कीहिम उन्हनि खे पाक बि करे पियो व युअल्लिमुहुमुल किताब ऐं क़ुर उन्हनि खे सेखारे पियो वल हिकमत ऐं दानाई पियो सेखारे दीन जी 4 शयूं अलाह ताला नबी जे ज़रिए असांखे ॿुधायूं अलाह फरमाए थो असां तव्हां ते इहसान कयो जो अहिड़ी सूरत अची वई जंहिंमें तव्हांखे 4 दौलतूं मिलियूं आहिनि इंसान ॿियनि हैवाननि जहिड़ो हैवान न आहे इंसान में अलाह तबारक व तआला साह सां गॾु हिकिड़ो तक़द्दुस ऐं मलकियत रखी आहे उहा हिकिड़ी ज़ाहिरी आहे हेॾी बातिनी ज़ाहिरी आहे त को बि इंसान पंहिंजे जिस्म ते गंदगी अकल सलामती जे हैसियत में न सहंदो जिस्म ते पलीती लॻल हुजे कपिड़ा गंदा हुजनि नजासत में भरियल हुजनि नथो सम्झ में अचे त को अहिड़ो इंसान इन ॻाल्हि खे ॾिसणु कंदो माना पाकाई ऐं सफ़ाई इंसान जे तबियत में रखियल आहे उहा रब तबारक व तहारत ऐं पाकाई ऐं सफ़ाई जेका इंसान खे अता फरमाई आहे त उहा ॾिनी अथसि हिकिड़ी ॿी नेमत सां फरमाए थो अनज़लना मिन अस्समाइ माअन तहूरा आसमान मां असां पाणी पाक कयोसीं जंहिंसां पंहिंजे बदन खे साफ़ करियो पंहिंजे कपिड़नि खे धो पंहिंजे पीअण में कमु आणियो उन खे विसायो बहरहाल पाणी मंझां फसलनि खे आबाद करियो अनज़लना मिनल मा जअलना मिनल मा कुल शैइन हय असां हर शइ खे ज़िंदगी बख़्शी आहे पाणीअ सां इन पाणीअ सां अलाह ताला असांखे तहारत ॾिनी ऐं ॿियो रब तबारक व तआला असांखे क़ुर पाक ऐं कलमो तय्यब नसीब फरमायो जीअं बदन जी पाकाई पाणीअ सां थी साफ़ पाणीअ साफ़ शइ सां थी जेको आसमान मां लथो पोइ ॾंढूं ढोरा ज़मीन पंहिंजे सीने में झले वेठी पर पाणी त इहो आसमान जो आहे अहिड़ी तरह अलाह ताला मथां क़ुर पाक कलमो तय्यब नाज़िल फरमायो जीअं ज़मीन पंहिंजे सीने में पाणी झलियो जेको असांखे कमु अचे ज़मीन जे आबादी में माण्हुनि जे सफ़ाईअ में माण्हुनि जे पीअण कमु करण में अहिड़ी तरह अलाह ताला मथां कलमो तय्यब नाज़िल फरमायो जेको इंसान जे क़ल्ब खे पाक करे ऐं क़ल्ब जी हुकूमत सारे बदन ते आहे पोइ उहा तहारत इंसान जे अखियुनि ते वही अचे ज़ुबान ते पहुचे दिमाग़ में लंघी अचे हथनि में हली अचे पेरनि ॾांहुं वही अचे इहा तहारत क़ल्ब में जेका कलमे तय्यब ऐं ईमान सां आई उहा सारे बदन ते पए मुस्लमान जो हथु चइबो मोमिन जी अखि चइबी गुफ़्तगो मुस्लमान जो चइबो सम्झ मोमिन जी चइबी इतां सम्झ में आयो त इस्लाम ईमान जेको असां दिलि जे अंदरि कलमे तय्यब सां वरितोसीं सारे बदन में पहुची वियो ऐं उनजे ज़रे ज़रे ते पहुतो मरण खां बाद क़बर में ख़ासि मुस्लमान जी हॾियूं मुस्लमान जूं ऐं जॾहिं उथंदो त कलमो तय्यब पढ़ी उथंदो उहो बि मुस्लमान साॻियो वरी साॻी हैसियत में उथी हशर जे मैदान में अची वेंदो माना अहिड़ो अलाह तबारक व तआला जे तरफ़ां इहो रंग क़ल्ब ते चढ़ियो एॾो फैज़ आयो एॾी पाकाई थी जो न दुनिया में उहा ज़ाहिर थिए न क़बर में ज़ाहिर थिए न हशर में ज़ाहिर थिए न पुलसरात ते ज़ाहिर थिए जन्नत जे दरवाज़े ते वञी ईमान जी दौलत ॾेखारे जन्नत जो दरवाज़ो खोले अंदरि हलियो वञे अलाह ताला फरमाए थो यतलू अलैहिम आयातिही नबी तव्हां ते क़ुर थो पढ़े क़ुर में असांखे ॿ पाकायूं नज़र आयूं जंहिंजो हुकुम अलाह ताला ख़ुदि नबी पाक खे फरमाए थो वसियाबक फतह व रुज्ज़ फहजर पंहिंजा कपिड़ा बि पाक कर ऐं पंहिंजे बदन खे बि साफ़ कर शिर्क ऐं कुफुर जेको अचे थो उनखे धिको ॾेई छॾ कल्ब खे बि पाक कर बदन खे बि पाक कर कपिड़नि खे बि पाक कर पहिरीं शइ इंसान जे लाइ रब जे पासे ॾांहुं इनायत तौर जेका पहुती आहे सा आहे तहारत इहा तहारत मोमिन खे हासिल थींदी हिकिड़ी तहारत ज़ाहिरी आहे बि बातिनी ज़ाहिरी तहारत जेकॾहिं को गैर मोमिन काफ़िर करे त बि थी सघे थी लटा कपिड़ा जिस्म वग़ैरह में काफ़िर करे ज़ाहिर कोन्हे मगर उहा हुनजी दाइमी न रहंदी छो त हुन तहारत सां को वास्तो कोन्हे मुस्लमान जो तहारत सां वास्तो आहे जो क़ुर पढ़े नमाज़ पढ़े अलाह जो ज़िक्र करे इन में तहारत तंहिं करे तहारत खे बाक़ी रखण जे लाइ मोमिन ई हिकिड़ो शख़्स आहे ऐं ॿी तहारत इहा क़ल्ब जी जेका क़ुर पाक ॾिनी ईमान यतलू अलैहिम आयातिही जेको शख़्स नजस आहे
जंहिंजा कपिड़ा पलीत, जंहिंजो दिमाग़ ख़राब, जंहिंजो ज़हन पलीत नजस, उहो शख़्स कहिड़े कम जो आहे? जंहिंजी दिलि पलीत। हिन महिल मुशरिक़ून नजसुन, क़ुर में रब फरमाए थो त मुशरिक़ पलीत आहिनि। 7 दरियाहनि में धोई साफ़ करे मुशरिक़ खे हिते बिहार, सुठा कपिड़ा अतर वारा करे। क़ुर चए थो त इहो नजस आहे, पलीत। कुते खे 7 दरियाहनि में धोई ऐं ॿाहिरि हिते बिहारियो। जॾहिं न छंड को ॾींदो भुजनि खे, जंहिं माण्हुनि जे कपिड़नि ते इहो पाणी पियो, निमाज़ न पढ़नि उन्हनि कपिड़नि सां। पर कुते जी जेका पलीती आहे त उहा ज़ाहिरी पलीती आहे, अंदर में हुनखे पलीती कान्हे। अंदर में कुतो पर रब तबारक व तआला जो फर्मबरदार आहे। इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। हर शइ अल्लाह जो ज़िक्र ऐं तस्बीह कंदी आहे। कुता बिला में अची आहे, पर तव्हां नथा सम्झो। रब तबारक व तआला हिन कुतनि खे वरी सम्झंदी आहे, वरी सम्झंदी आहे। हर साईं लाहौर वारा ख़ुदा रहमत करेनि, तव्हां मुंहिंजा केतिरनि दोस्तनि ॾिठा हिते गंजारे में हुननि जी आमद हूंदी। हिकिड़े दफ़े पाण वाक़ियो बयानु फरमायूं, ऐं जिन लफ़्ज़नि सां बयानु फरमायूं उहे सादा ऐं हल्का लफ़्ज़ आहिनि, तंहिं करे मां उन्हनि जे लफ़्ज़नि में बरकत आहे, उन तरह थो ॻाल्हि करियां। तक़रीबन फरमायूं त असां रुक स्टेशन खां लथासीं, आधीअ जो गाॾी ईंदी हुई लाहौर खां हलियासीं रुक स्टेशन ते। रुक स्टेशन खां अमृत शरीफ़ 5.5 मील परे आहे, 4 मीलनि जहिड़ा। अॻे रस्ता कोन हुआ, ऐं इहो खीर सरवाह हुया, अहिड़े क़िस्म जा रोड कोन हुया। ईअं गाॾी जो रस्तो बगीचे जो रस्तो अहिड़ा हूंदा। अमृत शरीफ़ ते रुक हिकिड़ो शख़्स आयो, हर साईं अमृत रहमतुल्लाह अलैह, अंग्रेज़ हुई, पारसी अंग्रेज़ जो पारसी। उन चयो त तव्हां अलाह जे नाले जी दावत ॾियो माण्हुनि खे, तव्हां वटि सबूत कहिड़ो आहे त अलाह आहे? काफ़िर हो, सरमस्त वियो। हुनखे हुकुम कयो वेहण जो, ऐं फ़क़ीर खे चयो त शहर में ॾिसो काथे ॿाहिरि न ढड़ो, जेको जावल आहे त घणी शहर में जो विया त हिकिड़े हिंदुअ जे घर में ॿाहिरि जाओ हो राति जो। हुनखे धोई पोइ वीचारे लकड़नि में विझी हुननि सुम्हारे छॾियो। ख़बर पए त हिंदुअ फलाणे जे घर ॿाहिरि जाओ आहे, दर ते दर खड़काई, भाई साईं जन फरमाइनि था त तुंहिंजे घर में असांखे फरमाइनि था नंढड़ो ॿारु खणी अचो, असांखे मालूम थियो तुंहिंजे घर में ॿाहिरि जाओ आहे, ॿारु खणी हल हा। हर साईं जो घणो ख़्यालु कंदा आहियूं। हर साईं जन 11,000 हिंदू मुस्लमान थिया, मगर हिंदुनि जी त बि हर साईं सां मोहबत हूंदी, छो त नबी हज़रत साईं जन हुनखे ज़ोर सां त कोन कंदा मुस्लमान थींदा। मुस्लमान सालिह थी पवंदा, नेक थी पवंदा, त अलीगढ़ रिश्तेदारनि काफ़रनि सां सुडोलंदा। उहो ॿारड़ो खणी आयो, हिंदू अची पेश की चई हे ॿारड़ो असांजे घर में जाओ आहे। फरमाइश ठीकु, हुनखे सॾु कयूं, सॾु करे ऐं चयूंसि हिन ॿार जे हियांव ते तूं कनु रख। हुन हीअं करे कनु रखियो हियांव ते, घड़ी खनि रखी चई हिन जे ॿार जे दिलि में अचे थो अल्लाह अल्लाह। पर असां वटि सबूत इहो आहे त ॿार बि अलाह अलाह था कनि, अॼो का जावल चई मां मुस्लमान थी। मुंहिंजा अज़ीज़ो, इस्लाम एॾी दौलत आंदी आहे। हे त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे औलाद मझां, वरी ख़ादमन मझां, ख़ादिम बि औलाद बि सैयद शाह आबरोटी रहमतुल्लाह अलैह। पर हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको चहिरो अनवर हो ऐं क़ल्ब तहरो, तव्हां सम्झो था त जेको पूरी काइनात जे लाइ हिकिड़ो वॾो रूह जो पावर हाउस आहे, जंहिंजे नूरानियत जो असर तव्हां असांजे दिलि ते इहो आहे जो असां बिना कंहिं परवाह जे, बिना कंहिं झझक जे, बिना कंहिं ॻाल्हि जे चई सघूं था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ऐं इहो अखर ॿिए खे नसीब न थींदो। इहा दौलत तव्हांखे नसीब आहे। तहारत क़ल्बी, मोमिन जो शान आहे त हुनजी दिलि पाक हुजणु खपे। तहारत क़ल्बी जो असर छा आहे? तहारत क़ल्बी जो असर हीअ आहे त अलाह तबारक व तआला हिकिड़ो आहे, उन सां का हस्ती शरीक कान्हे। तहारत बदन जी हैसियत आहे त क़ुर पाक जॾहिं बि ॾिबोसि त चइबोसि त पढ़ी ॿुधाए त अलम शरीफ़ पढ़ी ॿुधाईंदो, कुल अलाह पढ़ी ॿुधाईंदो। जुनूब तड़बड़ कोन हूंदुसि, इहा जिस्म जे तहारत जो असर आहे। ईअं न चवंदो त मूंखे शक आहे, ईअं न चवंदो, मुस्लमान खे वेझणो आहे। तहारत बदन जी, तहारत क़ल्ब जी। इस्लाम इंसान खे तहारत सेखारे। जॾहिं पाकाई बदन में अची वई त पोइ हुनखे करम थो ॾिए, करम, सखावत, समाहत, करम थो। करम छा आहे? करम चइबो आहे दिलि जे अहिड़ी कुशादगीअ खे, अहिड़ी कुशादगीअ खे जो जीअं पाणीअ में कुशादगी आहे। पाणीअ जो प्यालो भरे रखो, पोइ जॾहिं तव्हांजे आॾो प्यालो अचे पोइ पंहिंजी आङुर खणी उन पाणी में अंदरि ॿोड़ियो, जेतिरी ॿोड़ियो, थोरी वॾी सॼी हद ताईं। मां नथो सम्झां त पोइ पाणी तव्हांजे आङुर खे धिको ॾींदो, पाणी तव्हांजे आङुर खे रहड़ ॾींदो।
पाणी तव्हांजे आंगुर में रत कढंदो न ॾींदो न। इहो पाणीअ जे अंदरि एॾी कुशादगी आहे जो तूं आंगुर विधसि त जाइ ॾिनई। इंसान जे क़ल्ब में समाहत हुजे, हुकुम रसूल जो हुकुम, नबी जी सुन्नत, नबी जी फरमाबरदारी, जीअं पाणी तुंहिंजे आंगुर खे अंदरि सीने में जाइ थो ॾिए, तीअं तूं पंहिंजे क़ल्ब में इस्लाम खे अंदरि ईअं जाइ ॾे। इहा तमामु तोखे इस्लाम जो को बि अखर दोहरो न लॻे, को बि हुकुम तुंहिंजे मथां गिरा न थिए, कंहिं बि मसइले खे तूं पंहिंजे लाइ मुश्किल न सम्झ त तोमें समाहत आहे, तोमें करम अची विया, तूं सखी मर विया। सखी हबीबुल्लाह, इहो सखी अल्लाह जो दोस्त आहे। बईद मिन नार, जहन्नम खां परे आहे। क़रीब मिन नार, माण्हुनि खे वेझो आहे। क़रीब मिन अल्लाह, अल्लाह खे वेझो। इन जे मुक़ाबले में छा आहे? तहारत जे मुक़ाबले में नजासत ॿुधाईमांव। हिते कर्म जे मुक़ाबले में आहे बुखुल। क़ुर शरीफ़ जो हुकुम ॿुधे ईअं वकड़ पइजी वञनि तांडनि में। मसइलो ॿुधे दिमाग़ चकर खाए, चए त मूंखे सम्झ में न आयो। हे बखील जो ॿियो क़िस्म अथव, सखीअ जो बि ॿियो क़िस्म अथव। हिकिड़ो बखील सखी तव्हां सम्झंदा आहियो, हे ॿियो आहे जेको क़ुर बि सम्झाए थो। क़ुर इहो बि सम्झायो आहे, हे बि सम्झायो आहे। जॾहिं का हुकुम हकाम जे आयत पेश कयोसि त बिल्कुलु उहो हुनखे ॿुधण जे लाइ तयारु न हुजे, लॻो रूम ॾिसूं मुंहं पंहिंजा फेराए वञनि। इहो अथव बखील क़ुर जो। इन दिलि में क़ुर खे जाइ न ॾिनी आहे। इस्लाम माण्हू में करम पैदा कंदो आहे, समाहत ऐं सखावत पैदा कंदो आहे। ॿी आदत अल्लाह ताला फरमाए यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम, उन्हनि जे दिलनि खे एॾो पाक थो करे जो क़ुर पाक खे जाइ ॾींदा वञनि। हे नबीअ जो फैज़। ऐं टीं शइ आहे इख़बार, न्याज़मंदी। बशिरिल मुख़बितीन, अल्लाह ताला क़ुर में फरमाए थो त इन न्याज़मंदनि खे त मुबारक ॾेई छॾ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त असांजी तरफ़ां क़ुर में मुबारक ॾे इन्हनि खे। उहे कहिड़ा माण्हू जिन खे मुबारक थी मिले? उहे आहिनि जिन जे दिलनि में तहारत खां बाद ऐं इन कर्म ऐं सफ़ा खां बाद हिकिड़ो अहिड़ो न्याज़मंदीअ जो असरु पैदा थिए जो उहो तव्हांखे मां महसूसु थो कयां। तव्हांजो को इज़त वारो, को भलारो दोस्त, को पीर मुर्शिद, को फज़ीलत वारो मेहरबान उस्ताद, इहो ओचितो अची वञे जो तव्हां पंहिंजे मसरूफ़ियत में वेठा रहो त हिकदमि ॾिसण सां तव्हांजी तबियत में अहिड़ो असरु पवंदो जो तव्हांजो माहौल सॼो बदिलजी वेंदो। हिकदमि उथी खड़ा थींदव, उनजी इज़त कंदव, उनजी जाइ ठाहींदव, तव्हांखे हंधि न लॻंदो दो जो खणी हुनखे विहारियो, एतिरो ख़्यालु कंदव उनजो। ईअं आहे की न? इहा न्याज़मंदी आहे जेका ओचितो तबियत में असरु पइजी वेंदो आहे। अल्लाह ताला थो फरमाए इहा तालीम आहे, हिकिड़ी तालीम जो फैज़ आहे। ऐं अहिड़ी तरह कंहिंजो पीउ इज़त वारो अची वञे, हिकदमि औलाद जो एतिरो ख़्यालु कंदी जो उन्हनि जे माहौल में तब्दीली अची वेंदी। हिकदमि कोशिशि कंदा त असांजो अबो कंहिं चङी जाइ ते रहे, थींदो की न? इहा तालीम जो फैज़ आहे। इहो अल्लिमहुमुल किताब, उहो रसूल अचे क़ुर जी तालीम ॾींदो। जेको क़ुर जी तालीम ॾींदो उनजे नाले ॿुधण सां दिलि में एतिरे क़दुरु असरु पइजी वञे जो दिलि ईअं हिकदमि उन नबीअ जे लाइ तड़पी पवे। इहो अथव इख़बार ऐं न्याज़मंदी रसूल जे लाइ। ऐं इहा आहे मुहबत रसूल जी, जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाले ॿुधण खां बाद तबियत में एतिरे क़दुरु न्याज़मंदी अची वञे जो हिकदमि हुज़ूर साईं जो नालो ॿुधी चढ़े सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो सबूत आहे न्याज़मंदी जो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाले ॿुधण सां चढ़े सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन। ईअं इहो आहे हिकिड़ो ज़ुबान सां इज़हार। जीअं को बुज़ुर्ग ईंदो, को उस्ताद ईंदो, को पीर ईंदो, को हिकदमि उथी चवंदा साईं रहे, साईं रहे। अब वही थी शइ खणी अचो, बिस्तरो खणी विछाईंदा, उथी बीह रहंदा, जुती न पाईंदा, पहिरियों गाड़ो बीह रहंदा। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अचे त उन वक़्त में छा सबूत ॾिजे? चइजे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॻाल्हि सम्झ में आई की न? इहा न्याज़मंदी आहे उन मुअल्लिम जी जेको सय्यदुल अंबिया आहे, सय्यदुल मुरसलीन, सय्यदुना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई तहारत जे ख़िलाफ़ नजासत, ईअं कर्म जे ख़िलाफ़ बुखुल। बुखुल तव्हांखे ॿुधाइमि छा चइबो आहे बुखुल। ऐं हीअ आहे वरी इख़बार। इख़बार माना क़ल्ब जे अंदरि न्याज़मंदी। अल्लाह जो नालो ॿुधे त क़ल्ब में असरु पवे, काबे जो नालो ॿुधे क़ल्ब में असरु पवे, काबतुल्लाह जो नालो ॿुधे त क़ल्ब में असरु पवे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ॿुधे त क़ल्ब में असरु पइजी वञे। तमामु वॾियूं ॻाल्हियूं आहिनि।
तमामु वॾी ॻाल्हि आहे। असांखे असांजे साम्हूं रूबरू जी ॻाल्हि आहे। कंबर शहर में अॻे हिंदुनि में के अहिड़ा हिंदू हूंदा हुआ थोरा डिंगड़े क़िस्म जा जेके ईअं मुस्लमाननि सां हरकत करे विझंदा हुआ ऐं ॿियो हुननि जे मज़हब में मना बि कान्हे, पर ख़्यालु करणु घुरिजे। इहो अख़लाक़ आहे जंहिं मुआशिरे में माण्हू गॾिजी रहे, हिकिड़ो ॿिए माण्हू जी इज़त करे। अलाह ताला क़ुर में इज़त सेखारे थो, फरमाए थो त तव्हां ॿियनि जे इलाहनि खे ॻाल्हायो न त तव्हांजे हक़ मालिक खे उहे ॻाल्हाईंदा। त क़ुर अदब सेखारियो न, तंहिं करे हिंदुनि खे मदद करणो हुयो, पर हिकिड़े ग़लती कई। ॾाढो मुड़ुस हूंदो हो, ईअं मज़बूत हूंदो हो, करे विझंदो हो मुस्लमाननि सां, धोती ॿधी पई हुते नंढा सुधारा कंहिं कारखाने में निकिरी भित खे साम्हूं ते नालीअ ते ओला ॾेमो करणु वेठो पेशाब करणु। त हिकिड़ो मुस्लमान खे लॻे वञे, उन मुस्लमान खे ॾिठो त ओला ॾेमो कयो वेठो पेशाब करे ॾंडो हथ में हई मथे में लेटा रखी हिंदू मरी मारे हे कमर जी करे जी ॻाल्हि आहे। असांजे साम्हूं कुझु वक़्तु थियो, मां सम्झां थो तक़रीबन इहा ॻाल्हि 36-37 इन ज़माने जी आहे। हा, इन ज़माने जी ॻाल्हि आहे। पोइ त केस वेस हलियो, पोइ आख़िर उन हिंदूअ खे उन कोर्ट गैरत जे जज़्बे ते त हिनखे मज़हबी गैरत आई, काबत लाइ ॾे नमो करे पेशाब कयो। जाॾे मुस्लमान सजदो कंदा आहिनि एॾे हिन पेशाब कयो, तंहिं करे गैरत ऐं जज़्बात में हे पंहिंजे होश खां निकिरी वियो। तंहिं करे हाणे इन जे मथां को बि हुकूमत कलम नथी लॻाए, गैरत जे बुनियाद ते मारियो अथई। आया समय शरीफ़ में हिनखे छा चइबो आहे? न्याज़मंदी। हिन न्याज़मंदी जी हदत इहा बि हिकिड़ी दादा हुज़ूर अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं, हुज़ूर अकबर सल्लल्लाहु जे साम्हूं जेकॾहिं को गुस्ताखी करे त उनजे लाइ जेका कावड़ ईंदी उहा गैरत आहे, ऐं हुज़ूर साईं जे नाले ॿुधण सां जेका मुहबत ईंदी उहा इज़त आहे, उहा न्याज़मंदी आहे। उनजे ख़िलाफ़ जेका ॻाल्हि ॿुधी हुन में गैरत आहे। हिन खां वधीक ॿी कहिड़ी गैरत आहे जो ताज रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ातमियत जो ताज, ख़ातमुन नबीन सय्यदुल मुरसलीन सय्यदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उनजे मुतालिक़ इहो लफ़्ज़ चवणु जंहिंजे लाइ अलाह अलाह जे रसूल ऐं सारी उम्मत अॼु ताईं इहा ॻाल्हि ॿुधाई ऐं फ़ैसिलो कयो त क़यामत ताईं ॿियो नबी न थींदो, ही क़ुर ई नबी आहे। हिन क़ुर जो कानून दुनिया में हले, क़ब्र में हले, पुलसरात ते हले, जहन्नम में हले, जन्नत में हले, हिन क़ुर जो कानून। हदीस पाक में नबी साईं फरमाइनि था इल्ला मन हदसहुल क़ुरान, जहन्नम जूं मुजरिम सज़ाऊं खाई ॾोहनि जूं पादाशूं वठी निकिरंदा, मगर जिन खे क़ुर हुते झले विहारे थो जहन्नम में रहनि उहे न निकिरंदा। तंहिंजी माना त जहन्नम में बि हुकूमत क़ुर जी। मुंहिंजा अज़ीज़ो, त ख़तम नुबूवत जो मसइलो एॾो इज़त जो मसइलो आहे, ताजदार नुबूवत जो मसइलो, जो जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधिजे त तबियत में हिकदमि न्याज़मंदी अची वञे। जॾहिं जिन जे बरख़िलाफ़ हीअ ॻाल्हि ॿुधे त ॿी हिकिड़ी क़ौम आहे जेका ग़ुलाम कादियानी खे पंहिंजो नबी थी वञे त उनजे लाइ गैरत हुई। अॻे असांजे अंग्रेज़नि सां जंग हुई इज़त जे मसइले जी, इज़त जे मसइले में, गैरत जे मसइले में न। तव्हां चवंदो छा मतिलबु आहे हिन जो? सहुरे खां माण्हू गैरत कंदो, सहुरो जो थिए 5 साल जो पीउ न कंदो न, आई ॻाल्हि सम्झ में? जंहिं माण्हू जो असांखे जानवर कुही बिस्मिल्लाह अलाह अकबर करे या कहिड़ी बि तरह सां जीअं कुही खाराए त उनजी कुठी जंहिंजी खाए थी पोइ उनजी कुठल शइ खाइण वारे ते का गैरत कबी आहे? चइबो थोरो असांजो एतिरो वास्तो आहे। ईसाइन जी कुठी बि हलाल, ईसाइन जी धीउ बि हलाल मुस्लमान जे लाइ। छो? सबबु उनजो हीअ आहे त तूं उन्हनि जे रसूल खे मञे थो, ईसा अलैहिस्सलाम जे मथां तूं सलात बि पढ़े थो, तूं कलमो बि पढ़े थो। तूं ईसा अलैहिस्सलाम जो कलमो कीअं पढ़ंदो? ला इलाहा इल्लल्लाह ईसा रसूलुल्लाह चवंदो आहे की न? चओ ला इलाहा इल्लल्लाह ईसा रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह नूह नबीउल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। हे कलमा आहिनि न? तंहिंजी माना तव्हां ईसा अलैहिस्सलाम खे मञो न, मूसा अलैहिस्सलाम खे बि मञो न। त यहूदियुनि जी औरत बि तुंहिंजे घर में अची सघे थी, इस्लाम तोखे पुछे थो त तूं मूसा अलैहिस्सलाम खे मञे थो? असां चओ था हा थी मञूं था। ईसा अलैहिस्सलाम खे मञे थो? हा थी मञूं था। जॾहिं असां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मञूं था त इस्लाम पुछे थो त भला इन खां अॻु में ईसा अलैहिस्सलाम ताईं मञूं था, मूसा अलैहिस्सलाम ताईं मञूं था। सबूत जेकॾहिं सबूत जेकॾहिं इहे कोहंदा त इन जी कुठीअ सां खणींदासीं, जेकॾहिं इहे धीउ ॾींदा त वठी घर में कंदासीं। इहो सबूत आहे जो न? भले पंहिंजे मज़हब ते हुजे। इहे उन्हनि जे नबीअ जे मञण जे इज़त में असां इन्हनि क़ौमुनि खे इज़त ॾिनी आहे जो इन्हनि खे पंहिंजो सहुरो बि बणायूं, पंहिंजे ॿारनि जो नानो बि करियूं, नानो बि थी वियो आहे। ॼण सम्झ में आई की न? बाक़ी हिननि असांखे छा कयो? मुस्लमान हाकिम हूंदो आहे, मुस्लमान हाकिम बाबा। हा, हुननि जा वार असांजे कदमनि में थिया, असां बि हिननि खे न ॾींदासीं जो असांजे मथां हाकिम बणजनि। असां नंगी तरह हुननि खे हाकिम बणियासीं। इहा ॻाल्हि सम्झो था की न? छा ॻाल्हि आहे? त पोइ इहो ईसाई, इहो यहूदी असांजे मथां हुकूमत नथो हलाए।
हुकूमत अल्लाह जी हूंदी, अल्लाह जे रसूल जी हूंदी, हुकूमत क़ुरान जी हूंदी। मुस्लमान ग़ुलाम यहूदी जो न बणंदो, मुस्लमान ग़ुलाम ईसाई जो न बणंदो। इन्हनि सां जंग असांजी सिर्फ़ु इज़त ते हुई। हो असांजे मुल्क में अची मुग़लनि जे ज़माने में हुकूमत खसे, मुल्क जा हाकिम बणिजी वेठा, जंग आज़ादी शुरू थी। उन जंग आज़ादी में असांजे उलमा किराम इज़त जो मसइलो महसूस करे लड़ायूं कयूं, जंग आज़ादी लड़ी, नेठि अंग्रेज़ असांजे मुल्क में जा छॾे विया। ॾिठो त मुस्लमान पंहिंजी इज़त ते असांजी हुकूमत नथा करनि, तंहिं करे छॾे हिननि जी इज़त ॿाहिरि। पर हुननि अंदरूनी तरह सां जेको हुननि में कुफर पियल हुयो, उन कुफर जे करे हिकिड़ी पुछड़ाई असां पछाड़ी कयूं विया। पछाड़ी कहिड़ी कयूं त चयूं त जेकॾहिं तव्हां असांखे नथा मञो, असांजे नबीअ खे त मञो था, पर असां तव्हांजे नबीअ खे नथा मञूं तॾहिं था कोठियो असांखे काफ़िर। पर जे असांजे हुज़ूर साईं खे ईसाई मञे त पोइ भले बादशाह हुजे न। यहूदी जेकॾहिं असांजे सही तरह मनो बि थोरा सिंधी रहमतुल्लाह अलैहि ॿुधो अथव न। हा हेॾो सही। पोइ हिननि इंसान पंहिंजा बच्चा हिते असांजे मुल्क में फोड़िया, आना विझी विया अंदरि, पोइ उहे फुटी पिया। जीअं माकड़ मुल्क में हली वेंदी आहे, पोइ आना वाई में पूरे वेंदी आहे, पोइ कुझु ॾींहं खां पोइ तिरड़ा फिरकंदा आहिनि, पोइ वरी बाक़ी जेके ॿीहर उलड़ियूं फुटनि उनखे खाई वेंदा आहिनि। अंग्रेज़नि हिते बच्चा आना फिटी कया, उहे बच्चा आना अंग्रेज़नि जा हा कादियानी जेके असांजे मुल्क में छॾियऊं। हा पोइ उहो कादियानी हिते नुबूवत जी दावा कई। हाणे नतीजो छा निकितो, चकर निकितो। अंग्रेज़ ॾिठो त असां जे नबीअ खे हे मञनि था, तंहिं करे असां सां हे चङो सलूक रखनि था। असां हिननि जे नबीअ खे नथा मञूं, तंहिं करे असां सां लड़ाई था कनि, त इज़त जो मसइलो आहे। हाणे असां हिननि जे आॾो अहिड़ी हिकिड़ी क़ौम पैदा करियूं जेका इन्हनि जे नबीअ खे मञे, त इज़त जो मसइलो हलियो वञे। पोइ उहा करे हुकूमत, उहे हूंदा बचा असांजा, जड़ हुकूमत असांजी आहे वरी। हाणे कादियानी उथी असांजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्लमान धोखो खाई वियो त जाई असांजे नबीअ खे मञूं। ईसाई असांजे नबीअ खे मोहम्मद रसूलुल्लाह कोन चवंदा आहिनि, हे चवंदा आहिनि मोहम्मद रसूलुल्लाह आहे असांजो नबी आहे। जीअं असां चऊं असांजो आहे, कादियानी चवंदा आहिनि असांजो आहे। पर हिननि ॿियो कहिड़ो कमु कयो, ग़ुलामत कादियानी खे चयो त इहो नबी आहे, माना हुज़ूर साईं जी नुबूवत खे मञे, हुज़ूर साईं जी ताज जेका आई उन जा दुश्मन थी, होॾे उन ताज खे नकुल कयो। हिकिड़ो आहे हुज़ूर साईं खे मञे थो, पर चए थो त मां हिनखे ख़ातम नथो चवां, मां हुनखे ख़ातम नथो चवां। इहो अहिड़ो काफ़िर आहे जहिड़ो नबी साईं खे न मञींदो काफ़िर आहे, पर ॿिन्ही में हिकिड़ो थोरो फ़र्क़ु आहे। ईसाई नबी साईं खे न मञींदा, तंहिं करे काफ़िर कोन्हींदासीं। हे हुज़ूर साईं खे मञी पोइ ॿिए खे चवनि था त इहो नबी आहे, तंहिं करे इन्हनि ॼण असांजे गैरत जे मथां बि हमिलो कयो। मां तव्हां खां पुछां थो, गैरत कीअं? हिकिड़ो माण्हू आहे, कंहिंखे तव्हांजे पंहिंजे पीउ जे ख़बर त हे मुंहिंजो अबो आहे, पोइ जो ॿियो चए त न इहो त पर हे तुंहिंजो अबो थी, हे बि तुंहिंजो अबो आहे, इहो त अबो थी, पर हे बि अबो थी, ॿ पीअर थींदा आहिनि। ऐं जल्द वई जीअर आहे हिक वक़्त में ईसा अलैहिस्सलाम बि जीअरो वेठो आहे, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हयातुन नबी, हा न। हाणे हिकिड़े माण्हू जेको भाउ आहे हुनजो पीउ मुड़ुसु आहे, हिकिड़ो जीअरो अथसि, चवंदो इहो तुंहिंजो पीउ आहे, वरी ॿिए जे नाले ते इहो बि माण्हू जो मुड़ुसु आहे, इहो तुंहिंजो पीउ आहे, ॿ पीअर थींदा न थींदा न? पोइ चइबो हिकिड़ो आहे हिकिड़ो न आहे। हाणे जेकॾहिं उहो हुनखे चइजे त हे बि तुंहिंजो पीउ आहे, गैरत सां रहंदा आहे की न, हुनखे गार आहे की न, हा न। मिलतुल इस्लाम इहा सारी असांजी माउ, सम्झो न। असांजो पीउ आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पीउ हिकिड़ो थींदो, वॾो थींदा आहिनि। हाणे हे था चवनि त न, जेकॾहिं हे था चवनि त इहो त भली पीउ हुजे, पर ग़ुलामत कादियानी जेको पंजाब में थियो, इहो बि तव्हांजो आहे। ॿ पीअर तव्हां हिकु माउ जा मुड़ुस मञींदव, त पोइ हिकु मिलत इस्लाम जा भले ॿी कीअं था मञो? इहो आहे गैरत जो मसइलो। असांजी कादियानी सां गैरत जी जंग आहे, छो त हाणे कादियानी जी थी हुकूमत, तंहिं करे इज़त जी जंग थी, त गैरत जी जंग थी। अंग्रेज़नि सां सिर्फ़ु इज़त जी जंग। पोइ जॾहिं तव्हां उन्हनि खां आज़ादी वरिती त हाणे इज़त ऐं गैरत डबल जंग में तव्हांखे डबल मुक़ाबिलो करणो आहे। इहा ॻाल्हि सम्झ में आई करणु आई? बसि मूंखे मसइलो एतिरो सम्झाइणो हो, इहो तव्हांखे सम्झ में अचे त हिन वक़्त में असां अहिड़े वॾे हिकिड़े चकर ऐं मुसीबत में आया आहियूं। रब तबारक व तआला तव्हांखे असांखे दुनिया आख़िरत जी इज़त नसीब करे। अलाह ताला असांजे इन गैरत जो असांखे जवाब ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन।